नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरों का सिलसिला जारी है। हम आपको मीरपुर खास से खबर देते चले। सिविल अस्पताल यूनिट के मुलाजमीन पैरा मेडिकल अलाउंस यूनियन की जानिब से अपने मुतालबात के हक सर्विस स्ट्रक्चर पर अमल दरामद के लिए हाथों में प्ले कार्ड बैनर उठाकर रैली निकाल कर एहतजाज किया गया है। इन्होंने मजीद कहा है कि हमारे मुतालबात जल्दी माने जाएं। पैरा मेडिकल स्टाफ जा मसला असांजा 16 सालनि खां कोन था थियनि, उन जे लाइ पैरामेडिकल अलायंस सिंध जे प्लेटफॉर्म तां अॼु खां एहतजाजी पुरअमन एहतजाजी मुज़ाहरा शुरू कया विया आहिनि। असां सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त पैरामेडिकल जो सर्विस स्ट्रक्चर ऐं टाइम स्केल जेको असांजी बुनियादी हक़ आहे उहो फौरी तौर ते मंज़ूर कयो वञे, छाकाणि त पैरामेडिकल मुलाज़िमनि में बेचैनी छायल आहे। पैरामेडिकल जा मुलाज़िम असांजा कोविड में कमु करे रहिया आहिनि, पंहिंजे जानियुनि जा नज़राना ॾिना आहिनि, पर उन खां पोइ बि पैरामेडिकल स्टाफ सां वेसाघाती कई पई वञे ऐं जेका इंतिहाई नाइंसाफ़ी आहे पैरामेडिकल स्टाफ सां। असीं हुकूमत सिंध, मिनिस्टर हेल्थ ऐं सेक्रेटरी हेल्थ खां इहो पुरज़ोर मुतालबो था करियूं त असांजा इहे जाइज़ मसइलो आहे, बुनियादी मसइलो आहे जेको हर डिपार्टमेंट खे मिलियल आहे, पर सिर्फ़ु पैरामेडिकल स्टाफ वारा इन खां महरूम आहिनि ऐं उन्हनि जूं कटौतियूं कयूं पियूं वञनि रिटायरमेंट ते, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।